अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व ख़ातमिन नबिय्यीन मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वला यहज़ुनका अल्लज़ीना युसारिऊना फ़िल कुफ़्रि इन्नहुम लन यदुर्रुल्लाह शैआ युरीदुल्लाहु अल्ला यजअल लहुम हज़्ज़न फ़िल आख़िरति व लहुम अज़ाबुन अज़ीम। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। हिन आयत सबूरी जे अंदरि अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उन्हनि जे मुतलिक़ इरशाद थो फ़रमाए जेके माण्हू ईमान में अची वरी फिरी वञनि था, मोमिन थी करे वरी कुफ़्र जे तरफ़ ॾे मोटी था वञनि। अहिड़ा शख़्स महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में मौजूदु हुया ऐं उहे सेखारिया विया हुआ ऐं उन्हनि खे माण्हुनि मोकिलियो, इस्लाम जे मुखालिफ़नि उन्हनि खे मोकिलियो त तव्हां वञो ऐं वञी कलमो पढ़ो, मुसलमान थियो। पोइ शाम जे टाइम में वरी तव्हां उन खां फिरी वञो त जीअं जो असरु मुसलमान जे मथां पए, अलाह जे नबी जे मथां उन जे मथां असरु पए ऐं माण्हुनि खे ख़बर पए या त हक़ जो दीन न आहे। जे हक़ जो दीन हुजे हा त छो फिरी विया। यानी हिकिड़ी मुनाफ़िक़नि इस्लाम ऐं दीन जे दुश्मननि हिकिड़ी उन्हनि जी इहा नाक़िस सोच हुई त हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन खे नुक़सानु पहुचायूं, अलाह जे दीन खे नुक़सानु पहुचायूं। जॾहिं माण्हू अचनि पिया, ॿ टे ॾींहं वेहनि, सोबत कनि, ज़िक्र बि कनि, निमाज़ूं बि पढ़नि, वरी साईं हलिया वञनि। माण्हुनि खां पुछा कनि त मज़ो कोन आयो, हक़ जी ॻाल्हि हुई कोन। माण्हू गॾु थींदो आहे त सच ते गॾु थींदो आहे, हक़ ते गॾु थींदो आहे, पर हक़ न हुयो दा। पोइ नुक़्तचीनी कनि, इस्लाम मां ऐब कढनि, दीन मां ऐब कढनि। पर अॼु बि अहिड़ा फितरत जा जेके मुहताज माण्हू आहिनि, तबियत जा मुहताज, यानी दीन जे कम में पंहिंजी मर्ज़ी हलाईंदई, जेकॾहिं उन्हनि जी मर्ज़ी जे मुताबिक़ कमु न थियो न त मस्जिद छॾे हलिया विया। बुझे न, रुॻो जेकॾहिं को थोरो कमिड़ो चवंदा मस्जिद सां हीअ कमु हीअं कयो, जेकॾहिं उन जे मुआफ़िक़ इहो कमु न थियो, बसि असां तो ॿोली साहिब चवणु असांजो कोन वठो, तूं वञी पंहिंजा कम वञी पाण कर। कोन थींदो आहे। ख़ुदा जे रस्ते ते माण्हू अचे त ख़ुदा जो बणिजी अचे, ॿिए जे तरफ़ ॾे उहो वाझाए न, ॿिए जे तरफ़ ॾिसे न, कंहिंजे दर ते आयो आहे, कंहिंजे लाइ आयो आहे, कहिड़े गर्द सां आयो आहे, उन पंहिंजे इरादे खे, पंहिंजी नियत खे दुरुस्त करे, पंहिंजी ख़्वाहिश जो ताबे माण्हू न थिए, पंहिंजे इरादनि जो। हीउ शख़्स इस्लाम खे नुक़सानु पहुचाइण जे लाइ हिननि इहो अक़ीदो, इहो तरीक़ो हिननि अख़्तियार कयो ऐं अचनि वरी जल्दी कुफ़र में हलिया वञनि। अल्लाह ताला जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दिलि में सदमो पियो थिए त हीउ छो जो ईअं न चइजे त अलाह जे महबूब खे ख़बर न हुई त केरु आहिनि, सचा आहिनि या, इहो त महबूब जी हदीस पाक आहे। पाण फरमाए मुंहिंजी उम्मत खे पैदा थियण खां अॻु में अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात मूंखे ॾेखारियो त मुंहिंजी उम्मत में कहिड़ा दाख़िल थींदा, कहिड़ा दाख़िल न थींदा। अल्लाह मूंखे इहो अॻु में ॾेखारे छॾियो आहे। ईअं जो मां पाण त मां मोमिननि खे बि सुञाणा थो त मुनाफ़िक़नि खे बि सुञाणा थो, हिन में को चक न आहे। फरमाए त भला यहज़ुन कल्लज़ीना युसारिऊना फ़िल कुफ़्रि। रब फरमाए त महबूब तोखे ग़म में न विझे जेके कुफ़र में जल्दी था कनि, देरी नथा कनि। सुबुह जो कलमो पढ़ियूं, शाम जो मुर्तद थी विया, सुबुह जो दीन में दाख़िल थिया, शाम जो वरी दीन खे छॾे विया। इन्हनि जो ग़म न कर तूं। लन यदुर्रुल्लाह शैआ, अलाह खे को बि नुक़सानु नथा पहुचाए सघनि। मथां ईअं इहो ख़्यालु कयो त अलाह खे नुक़सानु था पहुचाइनि, साईं दीन खे नुक़सानु त माना अलाह जो नुक़सानु आहे न। रब फरमाए त को बि रब जो नुक़सानु नथा कनि। युरीदुल्लाह अल्ला यजअल लहुम हज़्ज़न फ़िल आख़िरति व लहुम अज़ाबुन अज़ीम। ऐं अल्लाह ताला इहो इरादो थो फरमाए हीअ जो न करे इन्हनि जे वास्ते को हिसो आख़िरत में, इन्हनि जो अल्लाह ताला हिसो आख़िरत में कोन रखियो आहे।
ईअं न चवनि त बसि असां साईं छॾे आयासीं न, बसि हाणे अकेला थी विया, हाणे ॾिसो त कहिड़ा था हिननि खे मञनि, कहिड़ा था दीन में अचनि। अलाह ताला जी ज़ाती बाबरकात त मां अलाह इन्हनि जो हिसो आख़िरत मां ख़तमु करे छॾियो आहे, इन करे ई हलिया था वञनि। वलहम अज़ाब अज़ीम, इन्हनि जे लाइ अज़ाब वॾो आहे। तव्हां इन में ग़म न कयो त फिनाणो हुयो छॾे वियो, गंदो हुयो तॾहिं त छॾे वियो न, सुठो हुजे हा त छो छॾे वञे हा। टुकड़ो हूंदो आहे मेवात जो, हुन में के किना किना मेवा बि निकिरंदा आहिनि पिथल, पोइ ख़रीदार जेको हूंदो आहे न, पोइ हुनखे जल्दी उन्हनि खे जुदा कंदो आहे, उनखे उहो जेको पिथल हूंदो न उनखे टोकरे मां कढी जल्दी जुदा कंदो आहे त हिन पिथल जो हिन किने जो ॿिए जे मथां नज़र पई। त अलाह ताला जी ज़ाती बाबरकात जो बि फ़ैसिलो इहो आहे त मोमिननि जी जमात मां जो हिकिड़ो किनो थी निकिरे थो पियो त रब हुनखे कढे थो पियो त इन जी गंदगी जो असरु ॿिए जे मथां न पइजी वञे। बाक़ी अलाह जो इन में को नुक़सानु न आहे, न अलाह जे रसूल जो आहे। इहो किनो हुयो रब करीम हिनखे हिन जॻह तां कढी कईसि। सुठनि जे अंदरि वेहण बि सुठो हुजणु ज़रूरी आहे, सुठो हुजे त सुठनि सां वेही सघंदे, जेकॾहिं गंदो हुजे त पोइ सुठनि सां वेही थो न सघंदे। हर कोई जीअं हिकिड़ो माण्हू अकुलमंद माण्हू किनी शइ खे कढी ॿाहिरि फिटी कंदो आहे त मथां चङनि जे मथां सुठियुनि शयुनि जे मथां हिन जो असरु न पइजी वञे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जो बि फ़ैसिलो ईअं आहे त मुनाफ़िक़नि खे मोमिननि मां ख़ुदा इन करे कढंदो आहे त मथां हिन मुनाफ़िक़नि जो असरु हिन मोमिननि जे मथां न पइजी वञे। ऐं ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त मगर तूं पाण फ़ैसिलो कर त मां अलाह सही कयो आहे या ग़लति कयो आहे। इहो त रब सही फरमायो आहे न। पोइ मगर तूं ॾुख थो करीं, छो जो महबूब करीम सलासम त हरीस आहिनि न, महबूब खे हिरसा त सॼी दुनिया कलमो पढ़ी मुंहिंजी उमत में दाख़िल थिए, माण्हुनि जी शफ़ात कया, माण्हुनि खे दीन पहुचाया, इंसानियत जी भलाई जे लाइ अलाह जो महबूब तशरीफ़ फरमा थियो आहे। ऐं उन में इहो हिरसा त चङाई पहुचे त इंसान खे पहुचे, छो जो लाइक़ु चङाई जे इंसानी हूंदो आहे त अलाह जे महबूब पंहिंजी कोशिशुनि खे बरक़रार रखियो। इन कोशिशुनि जे बावजूदि जे माण्हू महबूब करीम सलासम जी दीन खे छॾे मुर्तद थी करे, मुनाफ़िक़ थी करे ऐं इस्लाम खां जॾहिं निकिरणु लॻा त अलाह जे महबूब जे दिलि जे मथां मलाल थी पई। हिकिड़ो इंसानु पोखींदो आहे, पर उन खां अॻु में केॾी महिनत करणी थी पए ॿनीअ जे वास्ते, दवाऊं ख़रीद थो करे, कलर थो ख़रीद करे, ॿनीअ खे खेड़े थो, पर ॿिज जो छिलाइण खां पोइ जॾहिं फ़सुलु सही न थिए त पोइ ज़रूरु सदमो त पहुचंदो न, त मां हेॾी महिनत बि कई, कुशा कचाला बि कया, पर काश जे करे मुंहिंजो फ़सुलु भलो थिए हा, सुठो थिए हा। हीअ बि अलाह जे महबूब जी पोख आहे, हीअ सॼी उम्मत जेका आहे सुहिणे महबूब जी पोख आहे। ऐं अलाह ताला जी ज़ाती बाबरकात पंहिंजे महबूब खे इन ड्यूटीअ सां लॻाए छॾियो त सुहिणा हबीब तूं पंहिंजूं ज़िमेवारियूं पूरियूं कंदो रह। पोइ जॾहिं उन मां के सलाह सावा न थिया, सुठी मोट न मिली त दिलि जे मथां त मलाल थींदो न, त मां महिनत बि कई, जफ़ा बि कई, पर अलाह ताला जी ज़ाती बाबरकात त सुहिणा महबूब तूं इन में ॾुख न कर, बल्कि इहो फ़ैसिलो करिणो अलाह जे मथां छॾे ॾे। जेको चङो हूंदो त मां रब तुंहिंजी दरबार में विहारींदोमांसि, जेकॾहिं किनो हूंदो त मां अलाह तुंहिंजे महबूब जी दरबार नसीब न कंदोमांसि। इन में त हाणे हर मुस्लमान फ़ैसिलो करे सघे थो त अबू बकर महबूब जी बारगाह में वेठो आहे, उमर बि वेठो आहे, उस्मान बि वेठो आहे, अली बि वेठो आहे, त हाणे त तोखे मञणो पवंदो न। अलाह जॾहिं फ़ैसिलो पियो करे गंदनि खे ॿाहिरि उछलाए पियो त पोइ हिननि खे छो न कढियईं अलाह, हिननि खे छो रखियईं महबूब सां गॾु। मानो चए त इहो फ़ैसिलो अलाह जो आहे, ख़ुदा हिननि खे चङो कयो आहे ऐं चङा आहिनि ऐं चङा रहंदा, ऐं अलाह जे रसूल वटि इहे चङा आहिनि। तंहिं करे ख़ुदा ताला जी ज़ाती बाबरकात उन्हनि खे पंहिंजे महबूब खां परे ई न कयईं, एतिरो वेझो कयईं जो अॼु बि सुहिणे महबूब सां गॾु रोज़े अतर में सुता पिया। यादि आहे त अलाह ताला जी ज़ाती बाबरकात जो फ़ैसिलो सही आहे। फरमाए त इन लज़ी नश्तरहुल कुफ्र बिल ईमान लन यदुर्रुल्लाह शैया वलहुम अज़ाबुन अलीम। जेके शख़्स कुफ़र ईमान जे बदिले में कुफ़र खे था ख़रीद कनि, माना ईमान अथनि पोइ काफ़िर था थियनि, शइ ॾेई शइ वठिबी आहे, पर हिननि खे ईमान मिलियो आहे, हाणे ईमान जो सौदो कुफ़र सां कनि था पिया, पर त अलाह ताला जे को बि हिन में नुक़सानु न आहे त हे काफ़िर थी वेंदा त ख़ुदा ताला जो नुक़सानु, हाणे इन मां मुराद आहे अलाह जे रसूल जो नुक़सानु, ख़ुदा खे नुक़सान जी कहिड़ी परवाह, पर हिन में अलाह पंहिंजो नालो ॻंढे ऐं ॿुधाए थो पियो त अलाह जे रसूल जो बि को नुक़सानु नथा कनि, वलहुम अज़ाबुन अलीम, इन्हनि जे लाइ दर्दनाक अज़ाब आहे, यानी पंहिंजो नुक़सानु कनि था। हाणे जेके इन अमल जे बदिले में अज़ाब मिले हमेशह जो,
हमेशह ख़ुदा ताला जे गज़ब हेठि हुजे त पोइ इन छा खटियो, इन त हारायो न। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो त पंहिंजे ईमान जे मथां क़ाइमु रहियो, अहिड़ा क़ाइमु रहो जो कॾहिं बि तव्हांजे अंदरि कंहिं क़िस्म जो तग़य्युर तबदुल न अचे। दुनिया बदिलजी वञे, हवाउनि जा रुख बदिलजी वञनि, दरियाहनि जा रस्ता मटिजनि त भली मटिजनि, पर मोमिन पंहिंजी जॻह ते क़ाइमु रहे। पोइ उनजे लाइ अलाह वटि अजुर बि आहे, दुनिया बि उनजे लाइ आहे, आख़िरत बि उनजी आहे। दुआ त अल्लाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।